नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे न्यू दिल्ली में ख़बर ॾींदा हलूं त भारत में जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी में नकाबपोश हिंदू इंतहा पसंदनि जे हथां तशद्दुद जो शिकार थींदड़ शागिर्दनि जे ख़िलाफ़ ही पुलिस केस दाख़िल करे वरितो आहे। दिल्ली पुलिस जवाहरलाल नेहरू यूनिवर्सिटी में तशद्दुद जो शिकार शागिर्द यूनियन जे सरबराह एसी घोष समेत 19 शागिर्दनि जे ख़िलाफ़ सिक्योरिटी गार्ड ते हमलो करण ऐं भञडाह जे इल्ज़ाम में केस दाख़िल कयो वियो आहे। केस नेहरू यूनिवर्सिटी जे इंतज़ामिया तरफ़ां दाख़िल करायो वियो। भारतीय गादी वारे शहर दिल्ली जे यूनिवर्सिटी जवाहरलाल नेहरू जे हॉस्टल में 2 ॾींहं अॻु केतिरा ई बूथ बदल हमलावर शागिर्दनि ते लोही राडनि लठनि पत्थरनि सां हमलो कयो, जंहिंमें शागिर्दनि यूनियन जे अॻुवान एसी घोष समेत 30 खां वधीक शागिर्द ज़ख़्मी थी पिया। बूथ बदल हमलावर इन दौरान भारत माता की जय, बंदे मातरम, गोली मार गद्दारों का जा नारा हणी रहिया हुआ। हमलावर इन दौरान क़ाइदनि ऐं इख़्तिलाफ़नि जूं धज्जियूं उॾाईंदे छोकिरियुनि एसी ताईं जो अखियुनि जे नूर खां बि महरूम शागिर्दनि खे बि मारकुट कई। हमलावर छोकिरनि जे हॉस्टल में बि दाख़िल थी शागिर्दनि खे बि तशद्दुद जो निशानो बणायो। शागिर्द यूनियन जे सदर एसी घोष जे मथे ते 2 जॻहियुनि ते लोही राडनि लॻण सबबि सख़्तु ज़ख़्मी थी पियो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।